असीं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान जे हवाले सां ॿुधाईंदासीं। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे त जंगनि मां गुरबत ऐं बेरोज़गारी खां सवाइ कुझु बि हासिल नाहे थियो। बिल्कुलु नाज़रीन, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त रूस ऐं यूक्रेन विच में जंग का दुनिया जी पहिरीं जंग न आहे। रूस ऐं यूक्रेन विच में जंग सबबि हज़ारे माण्हू आरज़ी तौर बेघर थिया आहिनि। बिलावल चयो त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। को बि मुल्क अकेले सिर चैलेंजिस के मुंह नथो ॾेई सघे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु आहे त को बि अकेले सिर चैलेंजिस खे मुंहुं ॾेई नथो सघे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो बि चवणो हो त दुनिया खे पेश आयल मसइलनि जे हल लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान फूड सिक्योरिटी ऐं तवानाईअ जे मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे रूस ऐं यूक्रेन विच में जंग सबबि हज़ारे माण्हू आरज़ी तौर बेघर थिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी ॻाल्हि कई आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि समेत मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी एकेडमिक फोरम खे ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त ॿोॾि सबबि तबाही आई, को बि मुल्क अकेले सिर चैलेंजिस खे मुंहुं नथो ॾेई सघे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सहकार जी ज़रूरत आहे।